मुंहिंजे हिन चैनल इंग्लिश सिंधी बडी ते तव्हांजो भलीकार हुजे। वेलकम। असांजो अॼु जो टॉपिक आहे आर्टिकल्स। आर्टिकल्स इन इंग्लिश ए एन द सिंधी शागिर्दनि लाइ। What are articles? Articles छा आहिनि? Articles are small words used before nouns. Articles इसम खां अॻु ईंदड़ नंढड़ा लफ़्ज़ आहिनि। Types of articles. Articles जा क़िस्म। There are 3 articles in English. English में 3 articles आहिनि। A, an, the. Article a. A माना हिकु। Used before singular nouns. Used before consonant sound. वाहिद नालनि जे अॻियां इस्तेमालु थींदो आहे a article. मिसाल तौर a boy हिकु छोकिरो, a book हिकु किताब। Examples of a जा मिसाल a pen हिकु पेन, a car हिकु कार, a student हिकु शागिर्द। Example मिसाल I have a pen मूं वटि हिकु कलम आहे। Article an. An माना हिकु। Used before singular nouns. वाहिद नालनि जे अॻियां इस्तेमालु थींदो आहे article an. Vowel sound जंहिं में हूंदो उन में an इस्तेमालु थींदो। मिसाल तौर a, e, i, o, u ही सभु vowel sounds आहिनि। Examples of an. An जा मिसाल an apple हिकु सूफ़, an egg हिकु अंडो, an umbrella हिकु छटरी। Example मिसाल she eats an apple हूअ हिकु सूफ़ खाए थी। Article the. The इहा या इहो। Used for specific nouns. Used when we talk about something known. ख़ासि इस्म जे लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं उन वक़्तु इस्तेमालु थींदो आहे जॾहिं असां कंहिं सुञातल या मशहूरु शइ जे बारे में ॻाल्हायूं। Examples of the. The जा मिसाल the sun, the teacher, the book. The sun is hot. सिज गरम आहे। A an difference. A an में फ़र्क़। A consonant sound, an vowel sound. Common mistakes. आम ग़लतियूं। An boy ग़लति आहे, a boy सही आहे। A apple ग़लति आहे, an apple सही आहे। Practice मश्क fill in the blanks खाल भरियो। महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा। इंग्लिश सिंधी बडी।